तव्हां सिर्फ़ु चयो मां आहियां सदफ़ भुट्टो, मां बि तव्हां सां गॾु इरशाद जागीरानी। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, करार में हूंदो, कुर्बाश हूंदो ऐं सक़ाफ़ती ईद जी भरपूर नमूने सां तयारीअ में मसरूफ़ हूंदो। असीं मसरूफ़ आहियूं माशाल्लाह। अॼु सदफ़ बि ॾाढो सुठो वॻो पातो आहे ऐं भर्त भरियल इहे जेके वॻा आहिनि या टोपी आहे, अजरक आहे, सॼी सिंध में इहे रंग जरकी पवंदा आहिनि सक़ाफ़ती जॾहिं ॾींहं ईंदा आहिनि। ख़ासि तौर ते अब जीअं सदफ़ ॻाल्हि कई त पाण इन्हनि ॾींहंनि में जॾहिं रैलियूं निकिरंदियूं आहिनि या किथे के फंक्शन्स थींदा आहिनि, के ख़ासि तक़रीबूं थींदियूं आहिनि, त उते पाण खे सक़ाफ़ती गीत ॿुधण जे लाइ मिलंदा आहिनि। हिन भेरे माशाल्लाह हिन भेरे इन पासे असांजी जेका आहे सा मसरूफ़ियत थोरी वधीक रही आहे फ़नकारनि जी, आर्टिस्टनि जी। ऐं मां त ॾिसां पियो त सभिनी आर्टिस्टनि फ़नकारनि पंहिंजे पंहिंजे हिसे जो किरदारु अदा कयो आहे ऐं सभिनी ॿ चारि गीत रिकॉर्ड बि करे छॾिया आहिनि ऐं शाइर बि इन ॾिस में पंहिंजो पाण मल्हाईंदा आहिनि। ऐं शाइरी तव्हांखे ख़बर आहे त दिलि खे छुहंदी आहे, मन मोहींदी आहे, वणंदड़ हूंदी आहे, सुठी लॻंदी आहे। पोइ ज़रूरी न आहे त पाण हज़रत इश्क जी सदाईं ॻाल्हि कयूं। धरतीअ सां जिन खे इश्क आहे, धरतीअ सां जिन खे चाव आहे ऐं धरती खे जिन सम्झो पंहिंजी माउ आहे, सो उहे असांजा जोधा जवान, उहे असांजा सोढा पुट, उहे असांजा ख़ूबसूरत शाइर पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां सिंध सां निभाउ कंदा रहनि था ऐं अवाइली वक़्त खां वठी बिल्कुलु बिल्कुलु सिंध सां मोहबत कनि था, उहे शाइरी बि कंदा आहिनि। शाइरी बि कंदा आहिनि त सिंध जे मथां उनजी ज़मीन ते, उनजे आसमाननि ते, उनजी फसलुनि ते, उनजी हवाउनि ते, उनजी मिटी ते, उनजे माण्हुनि ते शाइरी कंदा आहिनि। ॾाढो ख़ूबसूरत, ॾाढो मज़ो ईंदो आहे उन्हनि जी शाइरी ॿुधी। ऐं वाक़ई में वाक़ई हक़ीक़ती ॻाल्हि आहे त सिंध सां मोहबत जो शाइरी जो ॾींहुं आहे। जेके सिंध सां मोहबत कनि था, शाइरी कंदा आहिनि, त असांजे प्रोग्राम में कॉल करे शामिल थी सघनि था। तव्हांजी लाइव शाइरी सॼी दुनिया हिन वक़्तु ॿुधी रही आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं जीअं तव्हां शाइरी जी ॻाल्हि कई त पाण जेकॾहिं जंग अज़ीम जूं ॻाल्हियूं कयूं त उन वक़्तु बि शाइरी हुई जेका फ़ौजियुनि खे गरमाईंदी हुई ऐं मैडम नूरजहां वञी करे मोर्चनि ते जॾहिं पाण परफॉर्म कंदी हुई, जॾहिं ॻाईंदी हुई, त फ़ौजी जवाननि में हिकिड़ो जज़्बो, हिकिड़ो उत्साह पैदा थींदो। बिल्कुलु ईअं ई सिंध सां जॾहिं मोहबत जी ॻाल्हि कंदा आहियूं त असांजा जेकी सिंधी शाइर आहिनि पंहिंजनि लफ़्ज़नि में जहिड़े तरीक़े सां मिटीअ जी मोहबत समाईंदा आहिनि, जहिड़े तरीक़े सां मिटीअ जो मान ॿुधाईंदा आहिनि, टोपी दरक जो शान ॿुधाईंदा आहिनि, त हिननि ॾींहंनि में वरी वधीक जोश ऐं जज़्बो पंहिंजी मिटीअ सां लॻाव अची वेंदो आहे। ऐं ख़ासि तौर ते 2-4 ॾींहं खां पहिरियां जॾहिं ॿेटनि ते कब्ज़नि जी ॻाल्हि हुई, हिन दफ़े सिंध टीवी बि इहो ई स्लोगन रखियो आहे त सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत, सिंध जी ज़मीन सिंध जी मिल्कियत। त हिन ॾिस में तमामु ख़ूबसूरत तख़युल साम्हूं अची विया हुया ऐं उनखां पोइ जेका अवेयरनेस माण्हुनि में आई, आम माण्हू जॾहिं हीअं जेका असां गुफ़्तगू कयूं था इन ॻाल्हि खे जेकॾहिं को सम्झी न सघंदो आहे त पोइ तरन्नुम में, शाइरीअ में उहो उन मौज़ूअ खे, उन ॻाल्हि खे जल्दी सम्झी वेंदो आहे। शाइर हूअं बि क़ौमुनि जा तर्जुमान थींदा आहिनि। तव्हां असांजा असासा आहिनि, तव्हां असांजो सरमायो आहिनि ऐं शाइरी ॿुधी करे पाण का नई वाट वठंदा आहियूं, नओं को रस्तो वठंदा आहियूं, नओं को गस वठंदा आहियूं। ऐं शाइरी आहे जेका अॻिते हली करे पाण खे ज़िंदगीअ में सुठा ऐं सुहिणा गस मुहैया कंदी आहे। सो उन्हनि शाइरनि खां बि पासो कंदा कयो जेकी शाइरीअ में वरी वर्गलाईंदा बि आहिनि तव्हांखे ऐं तव्हांखे वाटुनि खां भुलाए छॾींदा आहिनि। शाइर जी कैफ़ियत आहे, ज़रूरी न आहे त हर माण्हू जेको आहे सो उहो उन जी कैफ़ियत में हुजे। शाइर कॾहिं कॾहिं पंहिंजी कैफ़ियत बयानु कंदो आहे, पोइ कॾहिं कॾहिं उहा ई कैफ़ियत वरी दिलि खे लॻंदी आहे, माण्हू सम्झंदो आहे त मुंहिंजी कैफ़ियत बि इन शाइर बयानु कई आहे। पर अॼु पाण ॻाल्हाईंदासीं मिटीअ जो मान, मिटीअ जो शान ऐं जेकी शाइर अॼुकल्ह सुठो लिखनि पिया, सुठो पढ़नि पिया ऐं तव्हां असांखे हूअं ई फेसबुक ते, सोशल मीडिया ते उन्हनि जी शाइरी पढ़ण लाइ मिलंदी आहे। असां उन्हनि खे लाइक बि कंदा आहियूं, उन्हनि खे कमेंट्स बि ॾींदा आहियूं, पर अॼु उन्हनि खे रूबरू ॿुधण जो मौक़ो मिलंदो। सो अॼु जेकी मौज़ महिमान आहिनि उन्हनि जो तारीफ़ तव्हां सां कराईंदो हलां बग़ैर कंहिं देरि जे, छो त प्रोग्राम जो दौरानियूं थोरो घटि आहे। मौज़ महिमान अञा तमामु घणा असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा रहंदा। सभ खां पहिरियां जे शाइर जो आउं तारीफ़ करायां थो तव्हां सां, उहो पाण ॾाढो सुठो लिखे थो ऐं उनजो हिकिड़ो ॾाढो सुठो किताबु मार्केट में हाणे ताज़ो ई अची वियो आहे, ताज़ी सूरत हाल ते। जीअं मां तव्हांखे पहिरियां बि चयो त हालतुनि जे आधार ते शाइर घणो लिखंदा आहिनि ऐं को ज़मानो अहिड़ो बि हूंदो हुयो जॾहिं मज़ाहिमती शाइरी तमामु उरूज ते हूंदी हुई ऐं हाणे वरी जेकी मामला मसइला जेकी असां वटि ओणायूं आहिनि उन्हनि ते शाइर घटि कलम खणनि था या शायदि पाण घटि पढ़ूं था, इहो बि सिलसिलो थी सघे थो। पर कोरोना जहिड़ी जंग, कोरोना जंग जहिड़ी आहे ही शाइरी जो किताबु आहे ऐं ही असांजे बिल्कुलु कोरोना सां जंग कीअं कजे उहो शाइरीअ में हिन दोस्त इज़हार कयो आहे। ऐं इहा शाइरी मां हिन में पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु करणु चाहींदसि। हिननि जे डायरेक्टली मां हिननि खां लाइव ॿुधणु पसंदि कंदमि ताकी माण्हुनि ताईं इहा वञे पई, ताकी उहो किताबु हुननि जो वठी पढ़ी बि सघनि था। उन्हनि जो असां इंट्रोडक्शन कराईंदा था हलूं। वहीद मोहसिन असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम। ऐं असांजा जेके ॿिया गेस्ट आहिनि उन्हनि जो बि नालो आहे महमूद अयाज़। अस्सलाम वालेकुम। महमूद अयाज़ साहिबु नई टही जो ॾाढो ख़ूबसूरत शाइर आहे ऐं माशाअल्लाह अॼुकल्ह उन जी शाइरी माण्हू ॾाढे शौक़ु चाह सां पढ़नि था, ॿुधनि था। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त शाइर जॾहिं लिखंदो आहे, लिखणु पंहिंजी जॻह ते, पर जॾहिं उनजी प्रेज़ेंटेशन ईंदी आहे, जॾहिं हू परफॉर्म कंदो आहे, जॾहिं अदायगी हूंदी आहे,
वो के शायर चयो बल्कि सैफुद्दीन सैफ साहब जो शेर है अंदाज़े बयां रंग बदल देता है वरना दुनिया में कोई बात नई बात नहीं। सो अंदाज़े बयां हिन जो ॾाढो ख़ूबसूरत आहे। थोरी देरि में हिन खां ॿुधंदासीं। सो भलीकार पाण वरी बि चऊं था महमूद दया साहिब खे लख थोरा साईं तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं ॿियो असांजो मोज़िज़ महिमान शाइरनि सां मोहबत कंदो आहे। पोइ शाइरनि सां गॾु शाइरीअ जो रंग अञा हुन ते न आहे चढ़ियो पर शाइरनि सां गॾु हूंदो आहे प्रोटोकॉल में। सो अब्दुल वहाब सुमर साहिब खे भलीकार चऊं था। सच सोशल वेलफेयर जो अॻुवाण आहे। कल्ह अञा ताज़ी मानी खाधी आहे तो इन करे तारीफ़ थोरी वधीक थो कयां। सो हाणे नीमक खाधो आहे त इन करे तारीफ़ वधीक करणी थी पए। इन खां सवाइ सिंधी ॿोलीअ जो ॾाढो ख़ूबसूरत शाइर ऐं काफ़ी वक़्त खां वठी असां हुनखे पढ़ंदा आहियूं मुख़्तलिफ़ मैगज़ीन्स में रिसालनि में ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं पाण सिंधी अदबी संगत जो ज़िक्र कयूं त उन में बि सरगर्म आहे ऐं उन में पंहिंजो हिसो ॻंढे थो। गुलशन अदीद जेकॾहिं सिंधी अदबी संगत जो जेकॾहिं पाण नज़र ओॾे उन पासे नज़र विझूं त उन पासे असांखे इहो ई हिकिड़ो मोतबर नालो सुठो नालो सिंधी ॿोलीअ जो सिंधी शाइरीअ जो असगर बाग़ी साहिब असां सां गॾु आहे उनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम साईं। कीअं आहियो साईं? ठीकु आहियो? वॾी महिरबानी। शाइरी त माशाअल्लाह इलाही आहे ख़ूबसूरत इलाही प्यारी आहे। अॼु बि तव्हां सां मां खोड़ सारी शेरो शाइरी पुछंदसि बि सिंध जे हवाले सां असांजी माइरुनि भेनरुनि जे हवाले सां असांजे भाइरनि जे हवाले सां या गुलनि वण टिणनि जे हवाले सां जेकी बि तव्हांजी चार लफ़्ज़नि जी शाइरी आहे उहा मूंखे ज़रूरु तव्हां ॿुधाइजो। ऐं अॼु वेठे वेठे ई मां तव्हां खां पंहिंजे मथां बि हिकिड़ी शाइरी लिखाईंदमि। मुंहिंजे मथां हुजणु घुरिजे हिकिड़ो पंहिंजे मथां कीअं माना तव्हांजे बारे में ॿाहिरि मुल्क में थींदो आहे न हथ ते बि लिखी छॾींदा आहिनि ॿाहुनि ते बि लिखी छॾींदा आहिनि। सही 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 जी तव्हांजा हिन इवेंट खे असीं ॼण कल्चर जो इवेंट रखियो आहे ऐं मौज़ू बि ॾाढो शानदार मौज़ू आहे जो ख़ासि तौर ते बेट जेके आहिनि असांजा सही 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 इन्हनि जी मालिकी पाण कंदासीं बाक़ाइदगी सां। असां सां ॿियो बि हिकिड़ो महिमान दोस्त आहे अस्कर साईं तव्हां सां कचहरी बाक़ाइदगी सां कयूं था ऐं मेन सबूरनि मोज़ महिमान जो तारुफ़ कराईंदा हलूं। ॿी जेका शख़्सियत आहे पाण रेडियो ते बि तमामु घणो उन्हनि खे ॿुधोसीं ऐं टीवी ते बि उनजा ड्रामा बि नशर थियल आहिनि काफ़ी सारा ऐं पाण सुठा कंपेयर बि आहिनि ऐं सुठा शाइर बि आहिनि। सो भलीकार चऊं था मोज़िज़ असांजो महिमान दोस्त अब्दुल सत्तार रुस्तमानी साहिब खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साहिब ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह मज़े में साईं? साईं वॾी महिरबानी। आवाज़ ई दुनिया जा असांजा साथी आहियो असांखे ख़ुशी थींदी आहे लख थोरा। ऐं असांजे प्रोग्राम में हूअं ई जॾहिं शाइरी आहे त पोइ उनखे वरी ॻाइण जे लाइ फ़नकार बि को हुजे या फ़नकारा का हुजे। सो हिन भेरे असांजे अॼोके प्रोग्राम में ॾाढी सुठी नई टईअ जी उभरंदड़ गुलूकारा फ़नकारा जंहिंखे ख़ासि तौर ते असांजो अवामी जेको तबिको आहे उहो तमामु घणे शौक़ु चाह सां ॿुधे थो। तमामु घणी मशहूरी माणी आहे उन नंढी उमिरि में ऐं उनजा तमामु घणा एल्बम बि मार्केट में अची चुका आहिनि। आउं त ॾिसंदो आहियां जॾहिं सुबुह जो अखि खुलंदी आहे त फेसबुक ते वरी नओं एल्बम हूंदो आहे त बाबा सिलेक्शन जारी आहे। सो भलीकार चऊं था फ़ाइज़ा अली खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। फ़ाइज़ा कीअं आहियो? ठीकु आहियो? जी जी अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो? वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां असांजे प्रोग्राम में आयो लख थोरा। फ़ाइज़ा माशाअल्लाह तव्हां इलाही प्यारा इलाही ख़ूबसूरत पिया लॻो। थैंक यू महिरबानी। ऐं मतिलबु शो एतिरी नंढी उमिरि में हाणे खां ई तव्हांखे ॻाइण जो शौक़ु थी वियो आहे। मतिलबु मां त ॾिसी तव्हांखे हूअं ई पहिरियों ई शौक़ु थी वई हुयमि त नंढी क्यूट लिटिल एंजल केरु अची वई आहे असांजे शो में। अच्छा थैंक यू। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हांजे शो में अची करे ऐं हीअ सॼी सेटिंग वग़ैरह ॾिठी तमामु घणी ख़ुशी थी। ऐं मुंहिंजी अम्मी मुंहिंजी मदर ॻाईंदी हुई उन्हनि खे ॾिसी करे मूंखे शौक़ु थी वियो। पाण ई शौक़ु थी वियो माशाअल्लाह। तव्हांजी आवाज़ ई हिकिड़ी मतिलबु तव्हां चई सघो था अल्लाह जो गिफ्ट आहे अल्लाह जो तोहफ़ो आहे। मूंखे तमामु घटि आवाज़ पसंदि ईंदा आहिनि। मां उहे सभिनि खे इशाद खे बि ख़बर आहे त पर तव्हांजी आवाज़ वाक़ई में इलाही ख़ूबसूरत इलाही प्यारी आहे। लॻे थो त उस्ताद मुहर्रम नाज़ अॼु बि तव्हां खां विसरी वेंदो। अच्छा तव्हां चयो वञे तव्हांखे पंहिंजी मम्मी सेखारियो सिंगिंग करणु? न मुंहिंजो उस्ताद बाबा ख़ान फ़क़ीर साम्हूं वेठल आहिनि ऐं उस्ताद पीर बख़्श उन्हनि थोरो घणो मूंखे जेको सेखारियो आहे अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदमि। शाइरी पाण करे वेंदा आहियो या ॿियनि जी शाइरी? न शाइरी मां न कंदी आहियां। अच्छा सिर्फ़ु तव्हां उन्हनि जी आवाज़ मतिलबु सिंगिंग कंदा आहियो उन्हनि जी लफ़्ज़नि ते? कीअं फील थींदो आहे त मां हिनखे अहिड़े एक्सटेंड में मां हिनखे फील कंदसि तव्हांखे अची वेंदो फीलिंग्स अंदरि पंहिंजे आणींदा आहियो? जी फीलिंग्स थोरी घणी थींदी आहे त मां अञा हिननि खे सुठो करे ॻायां। असांजी कोशिशि हूंदी आहे त असांजी सुठी शइ अचे मार्केट में ऐं व्यूअर्स असांखे ॾिसनि था त असां उन्हनि खे अहिड़ो कमु करे ॾियूं जो हू असांखे यादि रखनि। ज़बरदस्त ज़बरदस्त। हाणे असांखे तव्हां छा ॿुधाईंदो लेटेस्ट? क़ौमी सॉन्ग आहे जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिराण जो। ॿुधायो। वाह उस्ताद मुहर्रम नाज़ खे भलीकार अचो। उस्ताद वाह भलीकार दी वाह।
भली भली करे बाबा मां अस्सलाम वालेकुम के अस्सलाम वालेकुम उस्ताद तू भी बताए फकीर कुछ खंगू को कोई नहीं मना ये टी टी तो कर ना कुछ मना को साज हो जाए खबर पड़े यार वो खैर खैर सुना रंग वरी भी मर्दन जो साथ मर्द ही नहीं रहा था बस ॾिसो अची ये सोचे वठ आहे पंहिंजी ॻाल्हि ते सोचे वठ जाए उस्ताद बहरहाल हाणे मां भले अहिड़ी ॻाल्हि नाहे मां इंट्रोडक्शन हाणे भले कलाम ॿुधो साईं जी बिल्कुल जी साईं जी साईं के भलीकार चऊं था साईं लख तोरा उस्ताद आहिनि साईं वाह वाह कयो जी फायजा ॿुधायो पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ में कोई भी कलाम वाह वाह ही मोहजो वतन चारे को डोजे जो चमन सो मझन पोखूं वजन वाहण ऐं वस्तियूं जंहिं जूं वसन माण्हू जिते जा मोहबती सूर्य सघारा सोहबती सब मर्द मायूं मेहनती ऐं कोलतिन जा कीमती वेही रुगो वाखाण जिन बेला बनियूं मेहराण जूं बेला बनियूं मेहराण जूं जिथे जेड़ियूं जन सार कन सतरंगा सिंगार कन जिथे जेड़ियूं जन सार कन सतरंगा सिंगार कन हथ मुंह धोई हस हार कन ता बस घटियूं गुलजार कन जलवा था बस जन सुरहानियों बस सुबह दर्शन कजन के तू बदू जन के तहुरू हो बहु सुबहान हो सुबहान हो सुबहान हो सुबहान हो से सोटियों मेहरान जूं जन्नतुल फिरदौस आहिन बई कहियूं
जे बोलियूं तन जूं बुरन था चंग कर चालन चुरन जे बोलियूं तन जूं बुरन था चंग कर चालन चुरन या साज़ते के हथ सुरन या रोहता बर्फू बुरन या गीत को प्यो गाए जे या वाई पई वरनाए जे या लहर पई टकराए जे या कार पई परणाए जे या चेट में चुण फुड़ पियो कन या चेट में चुण फुड़ पियो कन के चागलियों मेहरान जूं जन्नतुल फिरदौस आहिन भई कहियो मेहरान जूं वही रुगवा खान जन वे लाबजूं मेहरान जूं जन जाजरी ऐं जान पुट गाढ़ा जेड़ा हुल वाण पुट जन जाजरी ऐं जान पुट गाढ़ा जेड़ा हुल वाण पुट रातियूं कुडन रत साण पुट सर वेच पुट सर वाण पुट हिक हिक संधा हे डाजिग हिक हिक छॾे टोड़े टकर हिक हिक थई सीने सुपर हिक हिक करे छे हूं छपर हिक हिक सजी मस्तीअ में ॾिस हिक हिक सजी मस्तीअ में ॾिस सो मस्तियों में राण जूं जन्नतुल फिरदौस आहिन भई कहियो मेहरान जूं वही रुगवा खान जन वे लाबजूं मेहरान जूं जन्नतुल फिरदौस आहिन भई कहियो मेहरान जूं वही रुगवा खान जन वे लाबजूं मेहरान जूं थैंक यू सो वाह मच वाह ॾाढो सुहिणो अंदाज़ ज़बरदस्त इन कलाम खे हूअं बि जंहिं बि फनकार जी आवाज़ में ॿुधंदा आहियूं त सुठो लॻंदो आहे जी, जी, बिल्कुलु। अॼु वधीक वणियो अॼु इलाही सुठो लॻो माशाअल्लाह, बिल्कुलु नाज़रीन माशाअल्लाह। असांजो प्रोग्राम अहिड़ी तरीक़े सां कंटिन्यू रहंदो असांजो टाइम थिए हिकिड़ी नंढड़ी कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचो ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम से वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भली कारती आहियां तव्हांखे सलाम सिंध जी ख़ूबसूरत प्रोग्राम सलाम सिंध में ई बिल्कुलु बिल्कुलु ऐं सकाफ़ती रंगनि सां जरकियल प्रोग्राम आहे ऐं तव्हां असां सां गॾु हूंदा आहियो तव्हांजी वॾी महिरबानी हूंदी आहे कल्ह टियों ॾींहं खां वठी जेके असां प्रोग्राम कयूं पिया उन्हनि जो फीडबैक ॾाढो सुठो मिले पियो पाण जॾहिं घर बि पहुचूं था त ज़ाती तरह सां जेके असांखे सुञाणण वारा दोस्त आहिनि जिन वटि असांजो राब्ते जो नंबर आहे या असांजा जेके पेजिस आहिनि उन्हनि ते तमामु घणा मैसेजिस अचनि पिया तव्हांजी नशियात ॾाढी भली आहे सो बहरहाल ऐं अॼु प्रोग्राम जो आगाज़ पाण कलाम सां करे चुका आहियूं ऐं सिंध खे ट्रिब्यूट पेश कयोसीं पंहिंजी धरती माउ खे सो हिन दफ़े मोहबत जो शाइरी सां इज़हार आहे वाह 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 छा त ॻाल्हि कयो हा शाइरी पोइ ॿुधिजे भला शाइर सभु वेठा जी आहिनि बिल्कुलु सो ऐं असांजा जेके फर्स्ट गेस्ट आहिनि वहीद मोहसिन जी हीअ शाइरी जी हिकिड़ी बुक आहे ऐं तव्हां हिन बुक खे ज़रूरु परचेज़ कयो हिनखे तव्हां पढ़ो बि हिन जे अंदरि ॾाढी ज़बरदस्त हिन में शाइरी बि लिखियलु आहे हिन में ॾाढी ख़ूबसूरत ख़ूबसूरत ॻाल्हियूं बि लिखियलु आहिनि जेके तव्हांजी ज़िंदगी में तव्हांजे लाइ कमु अची सघनि थियूं तव्हांखे अॻिते सीख ॾेई सघनि थियूं ऐं मां हिन जॾहिं किताब खे थोरी देरि पहिरियां ब्रेक ते जॾहिं असां वियासीं असां पढ़ां पई त मूंखे ईअं लॻे पियो त हिन किताब जे अंदरि जेकी कोरोना जे हवाले सां वबा जे हवाले सां जेकी गुफ़्तगू लिखियलु आहे
अॼु खां जेके 40 साल 50 साल पोइ जॾहिं जेकॾहिं किताब रखियलु हुयो कंहिंजे अलमारी में, कंहिंजे खाने में, कंहिंजी लाइब्रेरीअ में, ईंदड़ नसलूं जॾहिं हिन किताब खे पढ़ंदियूं त उन्हनि खे पोइ ख़बर पवंदी मे बि शायदि तेसि ताईं इहा वबा ख़तमु थी वञे इंशाअल्लाह। त इहा बि वबा सां असां गुज़रिया हुयासीं, इन बि मुश्किलनि सां असां गुज़रिया हुयासीं। ऐं अक्सर त असां जॾहिं पुराणा किताब पढ़ंदा आहियूं त उन में वरी जेके पोयां माण्हू ज़िंदगी पंहिंजी गुज़ारे विया हुया उन्हनि पंहिंजे हवाले सां कुझु लिखियलु हूंदो आहे त असां सां हे थियो आहे ऐं असांखे पढ़ी ख़बर पवंदी त अच्छा उन्हनि सां इहे सभु कुझु थी चुको आहे। अहिड़ी तरीक़े सां वहीद मोहसिन जी हीअ जेकी किताब आहे कोरोना जंग जहिड़ी आहे ऐं वाक़ई में हिकिड़ी इहे जंगी आहे जंहिंसां असां सभु असांजा ॿार असांजा बुज़ुर्ग असां पाण हिन जंग सां विड़ी रहिया आहियूं। जी इन शाइरी में तव्हां छा ॿुधाईंदो वहीद? नज़्म ॿुधायां पियो जी ही किताब खां अलावा आहे जी साईं किताब में जेका मुंहिंजी शाइरी आहे उहा टोटल जेका आहे कोरोना जे मौज़ू ते नज़्म आहे। हिन वक़्तु मां तव्हांखे नज़्म ॿुधायां थो जेको सिंधी सकाफ़त जे हवाले सां हिन में मुंहिंजी झलक मौजूदु आहे। इरशाद वेठो नहीं चवण जी ज़रूरत ही नहीं। वाह वाह वाह। नज़्म आहे साईं, मिली मोहन दड़े सां अॼु, वाह मिली मोहन दड़े सां, मोहन दड़े सां अॼु सदिन जी यादि सारियां थो। वाह वाह। असांजा ख्वाब उजड़ा आहिनि, ॾुखिया डूंगर खे डारियां थो। वाह वाह। सदा मुर्को पिया मागन ते। वाह वाह। अव्हां लाइ सिक साॻी आहे, वाह साईं वाह। तरी तुर हो बि तारियां थो। ॾिसो केॾी सुहाई आहे, इहा फितरत जा धारियां थो। सदा मुर्को पिया मागन ते। वाह वाह। वञी मकली ठटे में मां, वञी मकली ठटे में मां ज़िबा पंहिंजी त पारियां थो। सकाफ़त कीअं झरके थी, शऊरी लाट ॿारियां थो। सदा मुर्को पिया मागन ते। वाह साईं वाह। सदा मुर्को पिया मागन ते। सदा मुर्को पिया मागन ते। वाह वाह। उजाड़ी भूमि कंहिं मुंहिंजी, उजाड़ी भूमि कंहिं मुंहिंजी, अखियुनि मां लुड़क हारियां थो। अञा जज़्बा सलामत आहिनि। वाह वाह। उजाड़ी भूमि कंहिं मुंहिंजी, अखियुनि मां लुड़क हारियां थो। अञा जज़्बा सलामत आहिनि, ॾिसो धरती उजारियां थो। वाह साईं वाह। वाह सदा मुर्को पिया मागन ते। वाह वाह वाह। मिली मोहन दड़े सां अॼु सदिन जी यादि सारियां थो। वाह वाह वाह। मिली मोहन दड़े सां अॼु सदिन जी यादि सारियां थो। वाह वाह। उते पहुची करे माना पुराणी सदिन माना सारियो था। बिल्कुलु। वाह साईं वाह। वाह साईं वाह। सुहिणो शाइर असां महमूद अयाज़ बि गॾा। जी बिल्कुलु। सो महमूद अयाज़ साहिब जी शाइरीअ मां बि असां चस वठूं। जी दिलि चवे थी। बिल्कुलु बिल्कुलु। ॾाढो सुहिणो शाइर आहे। शेर आहे जंहिंखां शुरूआत कयां थो त वाह 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 वाह। अंदर में रहे दर्द धरतीअ जो, अंदर में रहे दर्द रहे दर्द धरतीअ जो। वाह वाह। रही का ख़्यालनि में राणी ना। वाह 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 वाह। माना धरतीअ सां मोहबत बाक़ी सभु कुझु विसरी वियो। सुभान अल्लाह। अंदर में रहे दर्द धरतीअ जो थो, वाह। रही का ख़्यालनि में राणी ना। वाह। असांजे सफ़र जी पुॼाणी ना। वाह। असांजी कहाणी कहाणी ना। वाह वाह वाह। चयो इश्क सूलीअ खे मंसूर थी। वाह वाह। चयो इश्क सूलीअ खे सूलीअ खे मंसूर थी। रहो गॾु सदा मोकिलाणी ना। चयो इश्क सूलीअ खे मंसूर थी। वाह वाह। रहो गॾु सदा मोकिलाणी ना। वाह वाह वाह। मथां सुबुह मूं लाइ खणी कुझु अचे। वाह वाह। मथां सुबुह मूं लाइ खणी कुझु अचे। वाह वाह वाह। ख़ुशी मूं सॼी राति माणी ना। वरी साईं मुकर मुरकर। हा। खणी कुझु अचे, ख़ुशी मूं सॼी राति माणी ना। वाह वाह। न माण्हू वाह साईं वाह। न मौसम न दोस्त ई के। वाह वाह। न माण्हू न मौसम न दोस्त ई के। न माण्हू न मौसम न दोस्त ई के, ज़री हौसले जी उमाणी ना। वाह 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 साईं वाह। न माण्हू न मौसम न दोस्त ई के, वाह वाह। ज़री हौसले जी उमाणी ना। वाह। सुञा तो न दुनिया खे महमूद तो। वाह 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 साईं वाह। सुञा तो न दुनिया खे महमूद तो, ही दुनिया सयाणी अयाणी ना। असांजे सफ़र जी पुॼाणी ना। असांजी कहाणी कहाणी ना। वाह 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 महमूद वाह। वाह साईं। अञा हिकिड़ो थी वञे साईं जेकॾहिं यादि अथव। माशाअल्लाह ॾाढो सुठो। वॾी महिरबानी। नज़र ई हिकिड़ो आहे, जी जी। ये नज़र कयां थो। वाह वाह। मसरूफ़ ज़िंदगीअ में तूं यादि हर घड़ी। वाह। मसरूफ़ ज़िंदगीअ में
तूं याद हर घड़ियां, तूं मुंहिंजी ज़िंदगीयां, तूं मुंहिंजी हर खुशियां। मसरूफ़ ज़िंदगीअ में तूं याद हर घड़ियां, तूं मुंहिंजी ज़िंदगीयां, तूं मुंहिंजी हर खुशियां। केॾो क़रीब आहियूं हिक ॿिए जे रूह वांगुरु, केॾो क़रीब आहियूं हिक ॿिए जे रूह वांगुरु। तूं दर्द रात तारा, मां चंड चांदनी। वाह सही वाह। केॾो क़रीब आहियूं हिक ॿिए जे रूह वांगुरु। तूं दर्द रात तारा, मां चंड चांदनी। इंसान जे अंदर में एहसास फोत थी वियो, इंसान जे अंदर में एहसास फोत थी वियो। रिश्ता त सूर आहिनि ऐं तूं दोस्त धर थी। वाह वाह। इंसान जे अंदर में एहसास फोत थी वियो, रिश्ता त सूर आहिनि ऐं तूं दोस्त धर थी। तूं नाज़ लोड ते कयो, मूं छिरक उन ते भरियो। तूं नाज़ लोड ते कयो, मूं छिरक उन ते भरियो। सुर साज़ आ जवानी, तूं राग रागणी। वाह सही वाह। हर वक्त तूं तस्वुर में समुंड जा छुले। हर वक्त तूं तस्वुर में समुंड जा छुले। हर वक्त तूं तस्वुर में समुंड जा छुले थी। महमूद जे अंदर में छोलीअ जा उथी। मसरूफ़ ज़िंदगीअ में तूं याद हर घड़ियां, तूं मुंहिंजी ज़िंदगीअ, तूं मुंहिंजी हर। मसरूफ़ ज़िंदगीअ में तूं याद हर घड़ियां। मसरूफ़ ज़िंदगीअ में एॾा सुठा शेर यादि कीअं कंदा आहियो? छो त यादि करण सां शेर जी अदायगीअ में मज़ो थो अचे, पढ़ण में मज़ो अञा वधीक हूंदो आहे पढ़ण खां। हिकिड़ो कारण इहो आहे त शाइरीअ सां ज़बरदस्ती न आहे, ॾात जो इंतज़ारु कंदा। वाह वाह वाह। पोइ अगरि तव्हां सां गॾु गुफ़्तगूअ में अगरि पोइ हिकु सट या गुफ़्तगूअ जे दौरान कहिड़ा लफ़्ज़ निकिरी था वञनि, सही सही, उहो आमंद आहे। हिकिड़े सट खे सही सही सांचो ठाहे पोइ तव्हांजे मथां आहे त तव्हां कहिड़ा पंहिंजी पैदावार कयो था ज़हन जी। पर जेकॾहिं यादि आहे त पोइ पढ़ण में मज़ो थो अचे, ॿुधण में बि मज़ो थो अचे। छो तव्हांखे ख़बर आहे त किथे ब्रेक ॾियणो आहे, किथे पाज़ आहे, किथे कंहिं जुमिले कीअं। उनजो कारण हिकिड़ो इहो आहे त सिख्या सुठी आहे, ॿियो सुठो पढ़णु, सुठनि शाइरनि खे पढ़णु। सही सही। उन्हनि जी जेकी शाइरी, उन्हनि जा पंहिंजा ई एॾा सूरत ख़्याल हूंदा आहिनि, उहे ज़हन ते उहे वज़न ठही वेंदो आहे। आम गुफ़्तगू बि कीअं थी वेंदी आहे, ॼण हुन वज़न ते गुफ़्तगू। सही सही। माशाल्लाह तव्हांखे सुठी मोट मिले थी नौजवान शाइरनि में, ॾाढा सुठा सेबता शाइर आहियो। ऐं हाणे भला असगर बाग़ी साहिब खे ॿुधूं या कलाम ॿुधंदव? मां सम्झां थी त तव्हां खां बि असांखे हाणे इजाज़त वठणु घुरिजे, तव्हां खां बि इजाज़त वठणु घुरिजे, तव्हां खां बि इजाज़त वठणु घुरिजे। वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां मिली करे। ऐं नाज़रीन, हाणे वक़्तु थी वियो हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो, ऐं ॿिया महिमान असांखे जॉइन कंदा। सरप्राइज़ गेस्ट आहिनि तव्हांजा, तव्हांखे उन्हनि सां मिली बि ॾाढी ख़ुशी थींदी। ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं, ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। एक दफ़ो ॿीहर भली कारती है तव्हांखे सिंध टीवी जी ख़ूबसूरत प्रोग्राम सलाम सिंध में ऐं असांखे नए महिमान जॉइन करे छॾियो आहे।
सब मोहन जी तहज़ीब जवारस आयूं सब एक तावारो ॾींह ख़ुशीअ में मल्हायूं सब मोहन जी तहज़ीब जवारस आयूं सब सिंधी अमर जो सदवा हिक जाय ते तेड़ो गदवा हो गायो गायो सब गॾिजी सोणी सिंध जा लाॾा हो गायो गायो सब गॾिजी सोणी सिंध जा लाॾा अजरक टोपी शान सकाफत जिंदाबाद जिंदाबाद सिंध सां पंहिंजो इश्क इबादत जिंदाबाद जिंदाबाद अजरक टोपी शान सकाफत जिंदाबाद जिंदाबाद सिंध सां पंहिंजो इश्क इबादत जिंदाबाद जिंदाबाद सिंध अमर जो सदवा गॾिजी सोणी सिंध जा लाॾा हो गायो गायो सब गॾिजी सोणी सिंध जा लाॾा सचल सामी जी धरती जरके थी लाल सखी शहबाज जी सिंधड़ी मुल्के थी शाह सचल सामी जी धरती जरके थी लाल सखी शहबाज जी सिंधड़ी मुल्के थी उथे सिंध अमर जो सदवा हिक जाय ते तेड़ो गदवा हो गायो गायो सब गॾिजी सोणी सिंध जा लाॾा हो गायो गायो सब गॾिजी सोणी सिंध जा लाॾा सिंध जे नक्शे वांगे सब निर्वार थियो टोपी अजरक वारा सिंधी सब प्यार थियो सिंध अमर जो सदवा हिक जाय ते तेड़ो गदवा हो गायो गायो सब गॾिजी सोणी सिंध जा लाॾा हो गायो गायो सब गॾिजी सोणी सिंध जा लाॾा हो गायो गायो सब गॾिजी सोणी सिंध जा लाॾा हो गायो गायो सब गॾिजी सोणी सिंध जा लाॾा वाह 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 छा एंट्री कई है ना ओसम मां परेशान थी जे खबर ही न हुई एंट्री ॾिसो केतिरी ओसम आहे ऐं सदफ चयो त 9 में मां इंटर थी चुका है मां एॾो ॾिठो त बाबा ई त बॉम्ब ब्लास्ट अचानक थींदा आहिनि ॿुधाए थो कीअं ख़बर पवंदी सिंध सां मोहबत अचानक न आहे अॼु माना दिलि खटे वरितव महफ़िल खे लुटे वरितव अस्सलाम वालेकुम भलीकार तव्हांखे कीअं आहियो ठीकु आहियो ख़ैरियत सां मज़े में अल्हम्दुलिल्लाह सन टीवी जी महिरबानी इहो अरशद में अचानक अची वेंदो आहे किथे माना माशाल्लाह नवा गीत बि हिन भेरे तयार कया अथव फनकार जी मुसीबत वधियल आहे बिल्कुलु ही त आहे सिंध टीवी डायरेक्ट असांखे घुरायो राति हिननि फोन कयो सुबुह जो पहुचणो आहे ख़ुशी में सुम्हिया कोन आहे ख़ुशी में ॾिसो उहा ई ॻाल्हि हूंदी आहे ॿाहिरि जे माण्हू ख़ुशी में ॾिनो रहंदी आहे टेंशन में एक्चुअली आदत हाणे 40 साल थी विया आहिनि ॻाईंदे आदत थी वई राति जो जाॻूं था हाणे फंक्शन न आहे तॾहिं बि जाॻूं था सही 8 महीना थी विया आहिनि कोरोना जे करे प्रोग्राम करा सभु बंदि आहिनि ऐं मां जे ॾींहं खां कराची पहुतो
हुन जो ॿिए ॾींहुं लॉकडाउन लॻी वियो 23 मार्च ते, मां 18 मार्च ते पहुतो आहियां, 23 मार्च खां मां अमेरिका में हुयो। त गुज़िरियल साल अजरक टोपी जो ॾींहुं उते मल्हायोसीं अमेरिका में, ह्यूस्टन में हिकिड़ो शो कयोसीं, पंहिंजो सना वारनि जो हिकिड़ो डेलिस में कयोसीं, तमामु वॾो प्रोग्राम अजरक टोपी जो। ऐं उते हाणे तव्हांखे ख़बर आहे अमेरिका जेको ईअं ई आहे जीअं असां सिधा सही इन बारे में कचहरी कयूं था, ॿियो मोज़ महिमान बि तव्हां सां उनखे भलीकार चऊं था, तारुफ़ करायो मोज़ महिमान जो। जी जी आई थिंक सो आगा रज़ा आहिनि। जी जी अस्सलाम वालेकुम, वेलकम टू सिंध टीवी जो शो में मैंने ॿुधाईंदी रहा असांजा जेके आहिनि होस्ट बि आहिनि, एक्टर बि आहिनि, ऐं माशाल्लाह माशाल्लाह तव्हांजी कहिड़ियूं कहिड़ियूं खूबियूं आहिनि, तव्हां पाण बि कुझु बयानु करे छॾियो। अच्छा सिंधी त ॻाल्हायूं जी, थोड़ी थोड़ी ये भी सुठी ॻाल्हि आहे। ॾिसो सर असांजा जेके ॾिसो ज़बान नथी अचे उहो ॻाल्हाइण जी कोशिशि करी, असां लाइ गुड न्यूज़ आहे। मां सिंधी आहियां, मां सिंधी जो पुट आहियां, मां इथे ई मां ये टोपी जो इवेंट है सबन के मुबारक। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। अच्छा जी, आप में से मैं लिखा है था आप होस्ट भी हैं, एक्टर भी हैं, आपने सिंगिंग भी की है, सिंगिंग करी है आपने कभी? नहीं सिंगिंग भी एक्टिंग की है। एक्टिंग की है, अच्छा एक्टर होस्ट करते हैं आप? हाँ, और मॉडलिंग वगैरह। मॉडलिंग में वाह भाई, मॉडलिंग में क्या फुल सूट वगैरह पहन के रैंप पे मॉडलिंग किया था वैसे ही? नहीं कमर्शियल मॉडलिंग, कमर्शियल मॉडलिंग की है। हाँ, मैं कंपनी का नाम नहीं एक बहुत बड़ी कंपनी है ऑटोमोबाइल की, उसका मैं ब्रांड एम्बेसडर हूँ, उनकी सारी गाड़ियों का मैं ही करता हूँ। मतलब मसरूफियत लगी हुई आपको कोरोना ने कोई असर आपकी इसके इफेक्ट नहीं किया आपके कारोबार पे, आपकी किसी चीज पर? नहीं सिंगरों का शोज खत्म हो गए, सिंगरों की सिंगिंग रुक गई है, हमारे एक्टरों की हमारी शूट सब एक जगह इतनी नहीं होती है, होस्टिंग के लिए हम किसी से शेकेंड नहीं कर सकते, हम हक नहीं कर सकते, हमें अपना एक डिस्टेंस रखना है, सब परेशानी शायद इतना करीब बैठते हैं, मुझे तो समझ में नहीं आता। बिल्कुल आप सही कह रहे हैं, ऑल ओवर देखिए कोरोना तो ऑल ओवर द वर्ल्ड है ना, माने हिस्ट्री में ये फर्स्ट टाइम है कि पूरी दुनिया लॉकडाउन है। सही देखिए ना, आप एरोप्लेन दुनिया में 3 लाख से ज्यादा डेली एरोप्लेन उड़ते थे, अभी 30,000 भी नहीं उड़े। सही 30,000 भी नहीं उड़े। टिकट्स इतनी महंगी हो गई है, लोगों को आना जाना तो ट्रू है, लेकिन हमारा बिजनेस, मैं तो बेसिकली ये तो मेरा शौक है ना, लेकिन मैं तो बेसिकली बिजनेसमैन हूँ। अच्छा अरशद साईं, सुठो महसूस थिए थो त पंहिंजे ई शहर में पोइ लॉकडाउन थियो, न त उते फाथल हुजो आहे? फाथल हुयो हा न, ईअं न? हा बिल्कुलु फाथल। उते त मुंहिंजो ख़्याल फरवरी में 14 फरवरी ते मुझे ख्याल फर्स्ट केस आयो थे न्यूयॉर्क में। न्यूयॉर्क में सही पहिरों न्यूयॉर्क लॉकडाउन थियो। सही पोइ उन खां बाद में मां उन मुल्क जो लॉकडाउन ॾिसी आया हो? हाँ बिल्कुल उते लॉकडाउन थी वियो, उते फ्लाइटूं बंदि थी वियूं, पोइ LA बंदि थी वियूं, पोइ शिकागो बंदि थियो, ईअं पोइ आहिस्ता आहिस्ता जेको आहे जिते जिते सी घणो हुयो उहे इलाइक़ा बंदि थींदा विया। ऐं मां त होॾो अची वियो, मुंहिंजी वाइफ चई पई त मूंखे त सी लॻंदो आहे ॾाढो, पोइ असां अची वियासीं ह्यूस्टन में, छो त कराची वारो वेदर आहे, उते कराची वारो, ऐं उते असांजा सिंधी जेका आहिनि उते ह्यूस्टन ऐं डेलस में घणा आहिनि। सही मौसम जी करे छो असांखे वरी न घणी गर्मी बर्दाश्त न घणी थधि बर्दाश्त उते गर्मी त आहे, गर्मी थोरो सीधो थिए त आहे, सीधो थिए इहा असांजो हशर लॻो पियो। उते गर्मी ॾाढी आहे, ॾाढी गर्मी आहे उते ह्यूस्टन ऐं डेलस में। कहिड़े सिलसिले में वञण थियो? प्रोग्राम हुया कि तकरीब हुई, आज़ादी का मसरूफ़ियत हुई? न प्रोग्राम जे लाइ वियो। अच्छा माशाअल्लाह। ऐं प्रोग्राम ईअं हुया त मतिलबु होॾो इंग्लैंड, होॾे विच में महीने जो गैप, 15 ॾींहं जो गैप, त मां चयो हाणे वरी मां पाकिस्तान वञा, वरी होॾे हेॾे वञा, त पोइ हिकिड़ी जाइ ते हिकिड़ो बेस ठाहे छॾियो, उतां ई मूवमेंट हुई मुंहिंजी। मुंहिंजा जेके खोड़ सारा सवालात, खोड़ सारा जवाबात तव्हां खां वठणा बि आहिनि, छो न बागी साहब जी हिन शो जे हाणे शेरो शायरी थियणु घुरिजे, काफ़ी टाइम थियो आहे। असगर बागी साहिब असांजो सॼो ख़ूबसूरत शाइर आहे, जी जी जी, सिंध धरतीअ खे बेटा पेश कंदो सुहिणे नमूने सां, शाइरनि जो वॾो कंट्रीब्यूशन आहे, ज़रूरी आहे। सिंगर जेको आहे उहो शाइर जे करे ई हूंदो आहे, ऐं असांखे सुठी शाइरी मिलंदी आहे त म्यूज़िक डायरेक्टर जो दिलि चाहींदी आहे त हुनखे सुठी कंपोज़िशन करे, सुठी कंपोज़िशन हूंदी आहे, पोइ सिंगर जो दिलि चाहींदी आहे त सुठो ॻाए। अॼु असां सभई शाइर वेठा आहियूं, पना भरियल आहिनि खीसनि सां। नहीं स्पेशल साईं तव्हांजे अॼु इवेंट जे हवाले सां त हीअ असल में सकाफ़ती ॾींहुं आहे। जी बिल्कुलु। ऐं ॿियो हिननि मौज़ू ॾाढो सुठो रखियो आहे सिंध टीवी वारनि, हीअ ॿेट जेके असांजा फुरमार थिए थी वफ़ाक़ तरफ़ां, हुनजे हवाले सां असां सिंध जो एहतिजाज बि आहे हिन में, ख़ुशी में। हा क़दामत सिंध धरतीअ जी दुनिया खां अलॻि आहे। हा क़दामत सिंध धरतीअ जी दुनिया खां अलॻि आहे। हा क़दामत सिंध धरतीअ जी दुनिया खां अलॻि आहे,
हा सकाफ़त सिंध धरतीअ जी दुनिया खां अलॻि आहे। पुछो पुछो अक़वाम आलम खां बका लाइ था विढ़ण ॼाणूं। पुछो अक़वाम आलम खां बका लाइ था विढ़ण ॼाणूं। हा बगावत सिंध धरतीअ जी दुनिया खां अलॻि आहे। हा क़दामत सिंध धरतीअ जी। असां जेतिरो प्यार कयूं त असांजी नफ़रत वरी अलॻि हुई आहे जॾहिं असां ईंदा ते पंहिंजे जो शब्द वधीक असांजी सिंध ते कोई करे त नफ़रत टपल बि ॿियो साईं 64 लिखिया आहिनि। हणनि पिया ॿेट ते धाड़ा, हणनि पिया ॿेट ते धाड़ा, हणनि पिया पेट ते धाड़ा। सही ॻाल्हि आहे हक़ीक़त। हणनि पिया ॿेट ते धाड़ा, हणनि पिया पेट ते धाड़ा, जागायूं पिया ज़मीरनि खे, जागायूं पिया ज़मीरनि खे, हणनि पिया चेट ते धाड़ा। हणनि पिया ॿेट ते धाड़ा, हणनि पिया पेट ते धाड़ा, जागायूं पिया ज़मीरनि खे, हणनि पिया चेट ते धाड़ा। ॿियो अर्ज़ु आहे त भिटाई ऐं बुले रूहल, भिटाई ऐं बुले रूहल मदन जा ही थी सौदागर। भिटाई ऐं बुले रूहल मदन जा ही थी सौदागर, गंधारा ऐं मुहन जे वतन जा थी ही सौदागर। भिटाई ऐं बुले रूहल मदन जा ही थी सौदागर, गंधारा ऐं मुहन जे वतन जा ही थी सौदागर। विकियूं दरिया जो पाणी, हाणे समुंड सहरा बि विकिणनि पिया, कमाल फन आतिन वटि कफन जा ही थी सौदागर। भिटाई ऐं बुले रूहल मदन जा ही थी सौदागर। ॿियो सही अर्ज़ु आहे त जे असांजी था ॾिसणु चाहीं, जे असांजी थो ॾिसणु चाहीं रवादारी ऐं ख़ुददारी, जे असांजी थो ॾिसणु चाहीं रवादारी ऐं ख़ुददारी, मोहबती माम खां वाक़ुफ़ न नफ़रत सां रखूं यारी। बिलावल ऐं ॾियाच वांगुरु ॾिस सच ते सिर खे अर्पियूं था। हा उतम इंसानियत बाग़ी ही सिंधड़ी आहे बाजारी, जे असांजी था ॾिसणु चाहीं रवादारी ऐं ख़ुददारी। हीअ हिकिड़ो गज़ल आहे, उहो बि हिकिड़ो इंटरनेशनल पैगाम आहे सिंध जे हवाले सां पूरी काइनात जे लाइ। त असीं साईं हर अंग हुजे ढकियल, ही पूरी काइनात लाइ सिंध लाइ सिंध जो पैगाम आहे। हर अंग हुजे ढकियल ऐं नंग हुजनि महफ़ूज़, को की न करे फुरलुट ऐं दंग हुजनि महफ़ूज़। हर अंग हुजे ढकियल ऐं नंग हुजनि महफ़ूज़, को की न करे फुरलुट ऐं दंग हुजनि महफ़ूज़। न बुख सुम्हे अमड़ी, न ॿार मरे कंहिंजो, भेणियुनि जी सुंदरताऊं ऐं नंग ऐं उमंग हुजनि महफ़ूज़। न ज़ालिम हुजे न मज़लूम, समाज अहिड़ो जोड़ियूं, न ज़ालिम हुजे न मज़लूम, समाज अहिड़ो जोड़ियूं। हर बनी ऐं ॿारो झर झंग हुजनि महफ़ूज़। नफ़रत ऐं नाहक तासुब वञे तड़जी, नफ़रत ऐं नाहक तासुब वञे तड़जी, प्यार जी ॿोलीअ जा के चंग हुजनि महफ़ूज़। निज़ाम अहिड़ो आणियूं, न लोभ जिते लालच, न जंग कजे कंहिंसां, सभु लंग हुजनि महफ़ूज़। रही आस इहा अक्सर, को ॾींहुं अचे अहिड़ो, हिन काइनात जा असगर सभु रंग हुजनि महफ़ूज़। ज़बरदस्त, वाकई में इलाही ख़ूबसूरत तव्हांजी शाइरी हुई, गज़ल हुई सिंध जे हवाले सां, ॾाढो मज़ो आयो। ऐं काफ़ी टाइम थियो आहे फ़ाइज़ा अली ख़ामोश वेठी आहे। फ़ाइज़ा अली कुझु त ॿुधायो न हाणे तव्हां पंहिंजी आवाज़ में, पंहिंजी ख़ूबसूरत कोयल जहिड़ी गुल जहिड़ी आवाज़ में। जी माइक तव्हांखे बिल्कुलु मिलंदी। Thank you.
सखी पिया के मिली तचे जहाँ चांदनी तो सिवा न थींदी। सखी पिया के मिली तचे जहाँ चांदनी तो सिवा न थींदी। अची त मुझी उमास में अची त मुझी उमास में छो जो भी रात कान थी। सखी पिया के मिली तचे जहाँ चांदनी तो सिवा न थींदी। सखी पिया के मिली तचे जहाँ चांदनी तो सिवा न थींदी। अची त मुझी उमा
थैंक यू सो मच, थैंक यू। खूबसूरत आवाज़ शेरो शायरी जो मुसलसल जेके ये वक्त हली रहिया आहिनि, शाइर बि असां सां गॾु आहिनि, सिंगर बि असां सां गॾु आहिनि, खूबसूरत आवाज़ जा मालिक। ख़ैर नाज़रीन, प्रोग्राम जो वक्त हाणे जेको आहे हिकिड़ी नंढे कमर्शियल ब्रेक की तरफ़ हली रहियो आहे। कमर्शियल ब्रेक खां पोइ असां जल्द वापसि था अचूं। ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध।
सही बात सॾे सॾे रोईंदे माना सफ़ा ईअं बुआट करे ढुंढुकार ॾेई पंहिंजे मथे खे धक हणी परेशान थी करे सॾे सॾे रोईंदे हिन खां पहिरियां सॾे सॾे रोअणो आहे इन करे त उनखे वञण न ॾियो न वञण ई न ॾियो अगरि परदेस हले वियो त पोइ तव्हां हुन सां प्यार ॾियो शादी न कयो ॾाढो मज़ो आहे वाजिबी ऐं वरी म्यूज़िक ॾाढी ज़बरदस्त हुई माशाल्लाह ऐं म्यूज़िक में झूमण जे लाइ दिलि पई चए बिल्कुलु सॾे सॾे ते बि साईं असां वटि ईअं सुठो हिकिड़ो माना म्यूज़िक हूंदी आहे त माहौल ॾाढो सुठो हूंदो आहे जीअं ईअं त पाण कंडीअ न सिंगरी ॿुधायूं हुन ते बि डांस कंदा आहियूं न अच्छा अच्छा साहब असां मां सम्झां थी असां ॿियनि चैनलनि ते असां ॿिन्हिनि गॾु कमु बि कयो आहे शूट्स वग़ैरह बि कनि एक्टिंग जे हवाले सां तव्हांजो कीअं एक्सपीरियंस रहियो हुयो फिल्मुनि में बि तव्हांजो माशाल्लाह कमु आहे पर ड्रामनि वग़ैरह ड्रामा बि मां सम्झां थी असां कमु गॾु कयो आहे में बि शायदि तव्हांखे यादि न हुजे जी बिल्कुलु मां टे मूवीज़ कई ॾिठल लॻे थी तूं एतिरी पुराणी न आहे मां हुन में इलाही नंढी हुयमि इलाही नंढी केतिरी 2 महीने जी इंटरव्यू हुई न फिल्म में 2.5 महीने जी इलाही नंढी हुयमि इलाही एक्चुअली मां 3 फिल्मूं कयूं पहिरीं फिल्म जेकी आहे वो आज का दौर 92 में रिलीज थी ऐं हू हुन ते मूंखे 2 निगार अवार्ड मिलिया बेस्ट एक्टर जो ऐं बेस्ट प्लेबैक सिंगर जो ऐं हुन इलाही रिकॉर्ड कायम कया हिकिड़ो सिनेमा नशमन उतां 100 वीक खां पोइ लथी हिकिड़ो सिनेमा आहे हुनजो नालो मूंखे ज़हन में न आहे हुनमें साल खां पोइ लथी मतिलबु काफ़ी फिल्म माना साल लॻियल हुई फिल्म हा यको लॻियल हुई हा हिकिड़ो साल बंबिनो जी जी बंबिनो में ऐं पोइ उनखां अलावा हिकिड़ी फिल्म आहे कई आंखें ऐं हुनमें म्यूज़िक बि मां ॾिनो ऐं उनमें डबल रोल हुयो पोइ हिकिड़ी फिल्म कई गलियां कूचिया और बाज़ार हुनमें बि डबल रोल हुयो ऐं हुनमें प्लेबैक सिंगिंग बि मुंहिंजी हुई वैसे 3 फिल्मूं कयूं सुठो तजुर्बो हुयो पर चाहे त हुनमें टाइम ॾाढो ख़र्च थिए पियो मुंहिंजी साल में हिकिड़ी कॉन्सर्ट जेकी आहे उहो अमेरिका इंग्लैंड ऐं पंहिंजो कैनेडा यूरोप में साल में हिकिड़ो दफ़ो वेंदो आहियां त पोइ हुनमें मुंहिंजी फिल्म जेकी आहे उते मां प्रॉपर टाइम न ॾेई सघियुमि इन करे मां सोचियो त हिकिड़ी ॿेड़ी में पैर रखां ॿिन्हिनि ॿेड़ियुनि में पैर रखूं त मंज़िल ताईं कोन पहुचूं हक़ीक़त ॻाल्हि आहे जी मतिलबु ड्रामा जेके आहिनि वाकई में इलाही टाइम वठंदा आहिनि सुबुह वञूं था शूट ते वरी राति थी वञे ऐं सिंगिंग जो इहो आहे त तव्हां 2-3 कलाक पंहिंजी वोकल सिंगिंग जेकी बि तव्हांजी शेरो शाइरी आहे करे तव्हां पोइ घर अची थोरो रेस्ट वग़ैरह बि करे सघो था इन में छा असां पाण बि घणो न आहियूं थकंदा ऐं असांजी जेको आहे इन करे मां सिंगिंग खे वधीक टाइम ॾिनो हाणे फुल टाइम सिंगिंग कयो बिल्कुलु फुल टाइम सिंगिंग आहे हाणे अॻियो दौर भला न रहियो आहे जॾहिं ऑडियो कैसेट्स ईंदियूं हुयूं हाणे दौर ख़तम थी वियो हाणे त छा माना सुठो आहे ही दौर सुठो आहे हू दौर सुठो आहे इरशाद भाई हाणे त को रिलीज़ कोन थो करे छो त अगरि एतिरो पैसो ख़र्च करे छो त हिकिड़े कलाम ते जेको आहे न हिकिड़ो गानो असां रिकॉर्ड कंदा आहियूं उन ते तक़रीबन ₹1 लाख जो ख़र्चो थिए उनमें म्यूज़िशियंस बि आहिनि शाइर आहे हुनमें म्यूज़िक डायरेक्टर आहे हुनमें तव्हांजो स्टूडियो आहे पोइ अगरि असां हुनजो म्यूज़िक उतां लाहौर खां ठारायूं था वोकल हिते कयूं था 2 जाइ ते स्टूडियो था ख़र्च जेको आहे ₹1 लाख ताईं हलियो थो वञे गानो अचे थो त बग़ैर पैसे जे जारे करे अची थो वञे हाणे 2 कलाम अगरि सीडी में कैसेट में 2 कलाम आहिनि त पोइ ₹10 लाख अची विया न हिन में हाणे हुनखे ₹10 लाख कीअं कढे हो जेको कंपनी वारो हाणे कैसेट रिलीज़ थिए थो कलाक खां पोइ तव्हां सभु गाना जेका नेट ते वठो अच्छा पर कुझु सिंगर वरी अहिड़ा बि आहिनि जिन 4-5 हज़ार 8 हज़ार 10 हज़ार में हुननि जा गाना तयार थी वेंदा आहिनि अलाए कहिड़ा अलाए मां त कोन ॿुधां जेका 10,000 रुपए में गानो ॾिसो हुननि जी बि पंहिंजी हुनमें म्यूज़िक हुजे ट्रेकन ते ॻाइनि था काफ़ी सही हुनमें म्यूज़िक बि हुजे शाह साहब 10,000 रुपए में म्यूज़िक बि हुजे स्टूडियो बि हुजे शाइर बि हुजे म्यूज़िक डायरेक्टर बि हुजे सिंगर बि हुजे शाइरी त उनखे फ्री में मिली वेंदी आहे शाइर त पाण चवंदा त तव्हां असां शाइरी ॾियूं था फ्री में का शइ वठंदव न उहो हिट न थींदी फ्री में का शइ न वठो हुनखे तव्हां अमेरिका छो कामयाबु आहे उते का बि शइ फ्री में कान मिलंदी आहे इन करे तव्हां फ्री में कंहिं शो में बि वेंदा न उते तव्हांजी रिस्पेक्ट घटि हूंदी छो त अगरि फर्ज़ कयो त हिकिड़े माण्हू 10,000 रुपया वरिता आहिनि तव्हां फ्री में विया यारी दोस्ती में त जंहिंजो फंक्शन आहे न हू चवंदो यार हिनखे थोरो विहारियो हीअ त पंहिंजो घर जो आहे यार हिनखे पहिरियों एंट्री करायो 10,000 रुपया ॾिना आहिनि हिनखे पहिरियों करायो टाइम न ख़तम थी वञे इज़त कराइणी आहे त फ्री में न वञो कंहिंखे बि फ्री में कमु न ॾियो फ्री में कमु ॾींदा त पोइ कामयाबु न थींदो हीअ तव्हांजी रोज़ी रोज़गार फ्री में कमु भले ॾियो कमु न ॾियो न कमु कयो था पर हुनजी फीस वठो था सही आहे
फीस वठो, फीस खां बिना तव्हां कमु न कयो। माण्हू कामयाबु न आहे जेको बिना फीस जे कमु। अब्दुल सत्तार उस्तमानी इलाही ख़ामोश वेठा आहिनि काफ़ी टाइम खां। तव्हां छा चवणु चाहींदो हिन बारे में? पैसे सां ई कमु करणु घुरिजे या कंहिंजे लाइ फ्री में बि कमु करणु घुरिजे? कमु त फ्री बि हलनि पिया, पर मक़सदु करण जो जेको माण्हू महिनत करे थो उनखे पंहिंजो उजूरो मिलणु खपे। बिल्कुलु सही, दिलि सां कमु करे थो आईंदा अॻिते। तव्हांजी ज़िंदगी जो एक्सपीरियंस जो जवाबु आहे जेको इंसान महिनत करे थो चाहे कहिड़ी बि फील्ड में हुजे उनखे पंहिंजो उजूरो मिलणु घुरिजे। ॾिसो ऐं बेसिकली रेडियो जो माण्हू आहियां। मूं 30 रुपया पर डे जे हिसाब सां प्रोग्राम कया। उहो हलंदे हलंदे पोइ 400 ते पहुची विया। हाणे त अलाए छा आहे ख़बर न आहे। त उजूरो मिलणु खपे। हिते माण्हू जेकॾहिं अचे थो सपोज़ टीवी जे कंहिं बि चैनल ते अची प्रोग्राम करे थो, सॼो ॾींहुं वीचारो जेको वेठो हूंदो आहे, पछाड़ी जो कपिड़ो छंडे कुल्हे ते रखी मरायो थो वञे, नसीब चांहि बि कोन थी थिए। त उन शख़्स खे तव्हां रिस्पॉन्स त ॾियो न, उनखे घुर्बल प्यार त तव्हां ॾियो न, हुनजी तव्हां दिलि त वठो न। आहे ई कोन। इहो ई सबबु आहे जेकॾहिं मुंहिंजो आवाज़ रिकॉर्ड थिए पियो, इहो ई सबबु आहे त मूं सिंध टीवी खे छॾे ॾिनो। मुंहिंजा 2 ड्रामा हितां विया, 2 ड्रामनि सिर्फ़ु 2 ड्रामनि जी मां ॻाल्हि कंदुसि। तव्हां ॾिसो उहे 2 ड्रामा मुंहिंजा, ऐं हिकिड़ो ड्रामो जेको आहे उहो सिर्फ़ु हिकिड़े शख़्स ते, हिकु शख़्स, ऐं टोटल ड्रामो जेको हिकिड़े शख़्स जो ऐं शाइरी ते ॿधल। वाह वाह, शाइरी ते यादि आयो त हाणे भला छा ॿुधाईंदव? शाइरी का ताज़ी का कई अथव या न? सिंध धरती जो किसो आहे, सिंध धरती सां मोहबत, सकावत जा ॾींहं ईद थी अचे। बिल्कुलु बिल्कुलु, वाह वाह कयो साईं, वाह वाह कयो। अच्छा, कुझु माण्हू वरी ईअं बि आहिनि पंहिंजी शाइरी जो लिखंदा पाण ॿिए जो नालो लॻाए उनखे खपाईंदा बि आहिनि। केतिरो फेक पियो हले? साईं शाइरी साईं, वाह वाह, इरशाद कयो साईं। मुंहिंजी वाई लिखियलु आहे, खोड़ सारियूं शयूं आहिनि पुराणियूं, जीअं त हिकिड़ो इस्म ॿुधायो थो वञे। हिकिड़ो इस्म ॿुधाईंदासीं, असांजी मोहबतूं आहिनि। वाई आहे, पुराणा वहम छॾ लाहे, वाह वाह, पुराणा वहम छॾ लाहे, सुहाई अॼु पखेड़ू का। वाह, पुराणा वहम छॾ लाहे, पुराणा वहम छॾ लाहे, सुहाई अॼु पखेड़ू का। अमड़ मुंहिंजी अमड़ तुंहिंजी, अमड़ तुंहिंजी अमड़ मुंहिंजी, इहा ई जिंदड़ी आहे, सुहाई अॼु पखेड़ू का। वाह 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 साईं, वाह। ॿुधाई ॻाल्हि जोगिना, वाह, ॿुधाई ॻाल्हि जोगिना, वरो गॾिजी सभई काहे। ॿुधाई ॻाल्हि जोगिना, वरो गॾिजी सभई काहे, सुहाई अॼु पखेड़ियूं का। वाह 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 साईं, वाह। ॿुधो दोदा सवें सॾड़ा, वाह, ॿुधो दोदा सवें सॾड़ा, कयो का रोशनी ठाहे, वाह, कयो का रोशनी ठाहे, सुहाई अॼु पखेड़ियूं का। वाह वाह, नाले वारी मिसरा आहे। वाह वाह, सतार, वाह, तूं रिंद रिंदियां, वाह, सतार तूं रिंद रिंदियां, गुलामी गट इहो लाहे, वाह साईं, सुहाई अॼु पखेड़ियूं का। वाह साईं, वाह, सुहाई अॼु पखेड़ियूं, वाह वाह। सतार तूं रिंद रिंदियां, सतार तूं रिंद रिंदियां, गुलामी गट इहो लाहे, सुहाई अॼु पखेड़ियूं का। पुराणा वहम छॾ लाहे, सुहाई अॼु पखेड़ियूं। वाह साईं, वाह साईं, वाह वाह साईं। ॿियो कहिड़ो इरशाद पिया कयो साईं? जी बिल्कुलु। ॿी हिकिड़ी काफ़ी तव्हांजे ख़िदमत में पेश कई। वाह वाह, काफ़ी त अॼुकल्ह घटि था लिखनि शाइर, पर वाह जो लिखो। मुंहिंजा मेन सब्जेक्ट आहिनि बैत, वाई, काफ़ी। वाह 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 साईं, वाह। अगरि उहो ॻाल्हि थी हुई का मंसूर जी ॻाल्हि बन, जी 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 जी, त उन ते मूंखे यादि आई त मुंहिंजी काफ़ी हिकिड़ी लिखियलु आहे। वाह साईं, वाह वाह कयो साईं। पॉइंट ऑफ व्यू खां, उन सोच फ़िक्र खां, पुराणी असांजी जेका आहे सा वाह काफ़ी तव्हांजी ख़िदमत पेश कयूं था। काफ़ी घटि थी लिखिजे। बिल्कुलु, अॼुकल्ह गज़ल घणो थो लिखिजे। गज़ल, हा, नज़्म ते तबाज़ में घणी था कनि शाइर। नज़्म वरी बाक़ी साहिब सोलो बि आहे, हुनमें क़ैद न आहे, हा हा, हुनमें लफ़्ज़ जेकॾहिं सुहिणा जड़े थो माण्हू खे नज़्म सुठो थो लॻे, ख़्याल जी अहमियत आहे हुनमें। बाक़ी हेॾे त वरी
मौजू काफ़ी अर्ज़ आहे। वाज़ेह वाह। मंसूर हो इश्क में सूली सिंगारियो। मंसूर हो इश्क में मंसूर हो इश्क में सूली सिंगारियो। अनल हक चई थे साण सूर्य चाढ़ियो। वाह वाह वाह। मंसूर हो इश्क में सूली सिंगारियो। अनल हक चई थे साण सूर्य चाढ़ियो। वाह। हक जी वाई अजबिया मंसूर गाई। वाह। हक जी वाई अजबिया मंसूर गाई। हक जी वाई अजबिया मंसूर गाई। वाह वाह। ज़माने जी गाल में का फेरड़ी आई। ज़माने का फेरड़ी आई। वक्त के हिसाब से ना जी। हक जी वाई अजबिया मंसूर गाई। ज़माने जी गाल में का फेरड़ी आई। उन इश्क जे आड़ाह में पिया पेर पायो। उन इश्क जे आड़ाह पिया पेर पायो। मंसूर हो इश्क में सूली सिंगारियो। वाह वाह। गाल हिलाज जी आ के जानी। गाल हिलाज जी आ के जानी। ही कूड़ी दुनिया आई कूड़ी कहानी। गाल हिलाज जी आ के जानी। ही कूड़ी दुनिया आई कूड़ी कहानी। सच्चन सपूतन के आ घाणे पीड़ायो। सच्चन सपूतन के आ घाणे पीड़ायो। मंसूर हो इश्क में सूली सिंगारियो। इंसानन में अॼु इंसान रहिया न आहिनि। इंसानन में अॼु इंसान रहिया न आहिनि। इंसानन में अॼु इंसान रहिया न आहिनि। से अंधा ॿोड़ा ऐं गूंगा बणिया आहिनि। इंसानन में अॼु इंसान रहिया न आहिनि। से अंधा गूंगा ॿोड़ा बणिया आहिनि। तिन इश्क वारनि खे था शहीद करायो। उन्हनि खे तिन इश्क वारनि खे था शहीद करायो। मंसूर हो इश्क में सूली सिंगारियो। नाले वारी मिसरा। ही पतंग परवाना पे सच मथा सड़िया। ही पतंग परवाना पे सच मथा सड़िया। इश्क जे आतश में बरी आहिनि बरिया। सत्तार सदा खां सदा अनल हक अलायो। वाह सतार नहीं वाह। मंसूर हो इश्क में सूली सिंगारियो। अनल हक चई थे साण सूर्य चाढ़ियो। वाह जबरदस्त जबरदस्त माशाल्लाह माशाल्लाह। इलाही ख़ूबसूरत शेरो शायरी भी हली रही है। सिंगिंग जा सिलसिला भी हलिया रहिया आहिनि। जो हिकिड़ो कमर्शियल नंढो ब्रेक जो टाइम थी वियो। कमर्शियल ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं। ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम से। सचा माण्हू सबा जा सिंध जा माण्हू सफ़ा दिल जा सचा माण्हू। सबा जा सिंध जा माण्हू सफ़ा दिल जा सचा माण्हू। जॾहिं गॾिजो घुमनि था हू जॾहिं गॾिजो घुमनि था हू लॻे ॼण सिंध में छोली मिठा मेहरा रजा माण्हू। मिठी दिल जी आहे बोली मिठा मेहरा रजा माण्हू। मिठी दिल जी आहे बोली।
खुशियूं गॾिजो मल्हाइनि था खुशियूं गॾिजो मल्हाइनि था हुजे ईद अया होली मिठा बहिराण जा माण्हू मिठी दिल जी आहे बोली मिठा बहिराण जा माण्हू मिठी दिल जी आहे बोली सूफिन जी आहे हीअ सिंधड़ी अलीशर जी आहे जिंदड़ी सूफिन जी आहे हीअ सिंधड़ी अलीशर जी आहे जिंदड़ी सूफिन जी आहे हीअ सिंधड़ी अलीशर जी आहे जिंदड़ी पुॼाए लाल तो सभजी पुॼाए लाल तो सभजी झली जह भी आहे झोली मिठा बहिराण जा माण्हू मिठी दिल जी आहे बोली मिठा बहिराण जा माण्हू मिठी दिल जी आहे बोली नथा कावड़ मजा ॼाणनि नथा कावड़ मजा ॼाणनि अमड़ अहिड़ी ॾिनी लोली मिठा बहिराण जा माण्हू मिठी दिल जी आहे बोली मिठा बहिराण जा माण्हू मिठी दिल जी आहे लोली मिठा बहिराण जा माण्हू मिठी दिल जी आहे बोली मिठा बहिराण जा माण्हू मिठी दिल जी आहे बोली ज़बरदस्त ज़बरदस्त बिल्कुलु ख़ूबसूरत माशाल्लाह ॾाढी सुठी अच्छा परफॉर्मेंस साहब तव्हांखे कीअं लॻो इन्हनि जो आवाज़ इन्हनि जी परफॉर्मेंस न्यू टैलेंट जे लाइ तव्हां छा चवणु चाहींदा हिकिड़ी ॿी बि असांजी ॻाल्हि अधूरी रहिजी वई त जेके अॼुकल्ह जा जेके छोकिरा आहिनि शाइर आहिनि उहे बि ॿियनि जो नालो लिखी पंहिंजी शाइरी परचेस करे रहिया आहिनि पर इन हवाले सां तव्हां न्यू टैलेंट जे बारे में पहिरियों मूंखे इन जो जवाबु ॾियो मां मुंहिंजो पैगाम मुहबत आहे जेसि ताईं पहुचे पर सुठो ॻाइनि था ऐं बसि हिननि खे मां हिकिड़ी रिक्वेस्ट कंदुमि त जॾहिं ॻाइणु शुरू कयो त एतिरी तव्हांखे भावनो हुजणु खपे त तव्हांखे ख़बर हुजे तव्हांजो स्केल छा आहे ताकी थोरो सिखी अचो त हुनमें तव्हांजे लाइ आसानियूं थी वेंदियूं ऐं मां जॾहिं लाहौर वियुमि फिल्मनि में ॻाइण जे लाइ त मां मुंहिंजो तजुर्बो PTV जो हुयो PTV ते मूंखे माइक जी ख़बर हुई त माइक जी प्लेसिंग छा आहे माइक जी बि हिकिड़ी प्लेसिंग थींदी आहे हुनमें लफ़्ज़ थींदा आहिनि जेका फे फा फू उहो लफ़्ज़ कीअं चवणो आहे मतिलबु माइक ते कीअं चवणो कीअं क्रॉस थियणो आहे ऐं मथे आवाज़ आहे त हुनमें फुटवर्क जेको आहे उहो सॼो फुटवर्क मां हिते सिखी पोइ उते जॾहिं मां वियुमि लाहौर त मूंखे तकलीफ़ न थी ऐं जेको बि म्यूज़िक डायरेक्टर मूंखे को कंपोज़िशन कराईंदो यादि कराईंदो त जल्दी यादि थी वेंदी छो त मुंहिंजे ज़हन में हुई बज़मी साहिब खां मां सिखियुमि बज़मी साहिब मुंहिंजो उस्तादु आहे निसार बज़मी साहिबु ऐं मुजाहिद हुसैन ख़ान साहिबु मुंहिंजो उस्तादु आहे नथू ख़ान साहिब जो पुटु त हिननि खां मां थोरो घणो सिखो अॼु बि सिखां थो जिते बि कोई मिलंदो आहे उन खां कुझु न कुझु सिखंदो रहंदो आहियां ऐं हीउ अहिड़ो कमु आहे त जेको माण्हू चए न त मां हाणे सिखी वियुमि बसि हाणे गंज थी वियो बसि न इहे त समुंड आहे जेतिरो तव्हां सिखो बिल्कुलु ईअं ई आहे पर सुठो आवाज़ु आहे तव्हांजो बि ऐं जेका ॿिया असांजा दोस्त अचनि था सुठो ॻाइनि था अलाह साईं हुन में कामयाबु करे सॼी ज़िंदगी असां थोरी ॻाइणो आहे सर 40 इयर्स मतलब इलाही टाइम हूंदो आहे तव्हां सिंगिंग खे ॾिनो आहे पंहिंजी हिकिड़ी सॼी उमिरि पंहिंजो सॼो शौक़ु तव्हां हिकिड़ी इन में रखियो आहे त बसि मूंखे इनखे कंटिन्यू करिणो बाइज़ ईअं हूंदो आहे माण्हुनि जा शौक़ु तब्दील थींदा रहंदा आहिनि मां 79 में फर्स्ट टाइम ॻायो PTV 79 में पहिरियों प्रोग्राम कयो ओकेली साहिब जो हुन वक़्तु प्रोग्राम हूंदो वींझार
ऐं जेको हाणे परख आहे पहिरियों मशहूरु गीत तव्हांजो कहिड़ो थियो हुयो? हूअं त इलाही मशहूरु गीत थियो समुंड किनारे वारी जो घर ठाहियोसीं। सही सही हितां तव्हांखे हाइप मिली सुठी। जी बिल्कुलु, ही इमदाद हुसैनी साहब जो कलाम ऐं माशाल्लाह तमामु निहायत ई सुठो इंसान ऐं सुठो शाइर। सही सही, मां ॾाढी इज़त कंदो आहियां हुननि जी, छो त इन करे न त पहिरियों कलाम हुननि जो हिट थियो, इंसान ई अहिड़ो आहे त हुनजी दिलि चाहे थी त हुन माण्हू जी इज़त करे। ॿई ज़ाल मुड़ुस जेका मुंहिंजी वॾी भेण आहे, मुंहिंजो वॾो भाउ आहे, ईअं ई मां इज़त कंदो आहियां हुनजी। ऐं बाद में जेका ॿिया कलाम हिट थिया, जे मां ख़्वाब हुजां फल सभई तरसां तुंहिंजे नेणनि में, अदल सुमरे साहिब जो कलाम असां सखर जो आहे, असांखे फ़ख्रु आहे असांजे सखर जो आहे। ऐं हुन खां बाद में पोइ ॿिया कलाम आया, दर्द दिल में यार न थई तॾहिं त हा, ऐं पोइ अलाह साईं जी महिरबानी थी वई। उर्दू कलाम जेको आहे उहो पहिरियों जेको आहे फिल्म जो हिट थियो न, हिन खां पहिरीं जो चेहरा तेरा मौसम भी प्यारा लगा, कानों में झुमका तेरे हमको सितारा लगा, फिल्म घूंघट जी हा, ही 95 में आई फिल्म। सही सही। पोइ 96 में आई फिल्म, उहो सैयद नूर साहब जी हुई, दुपट्टा जल रहा है। उनमें ॿ कलाम आया, उनमें हिकिड़ो ही हो सके तो मेरा काम करो, हिकिड़ो हो दीवाना दीवानगी से, शायर तो है शायरी से, दीवाना दीवानगी से, शायर तो है शायरी से, ओ मेरी जाना मैं पहचाना तेरी आशिकी से। ही कलाम ॾाढो सुठो हुयो, असां सोचियोसीं त ही कलाम हिट थींदो, पर हिट हो थी वियो, हो सके तो मेरा काम करो, शाम का एक पैर मेरा नाम करो। सही सही सही। बाद में बस हाणे फिल्मूं ठहनि थियूं अॼुकल्ह बि, हिन वक़्तु परफॉर्म करण जे लाइ तव्हां पाण विलिंग आहियो या छा आहे, या किनारा कशी कई अथव फिल्म? ख़ुदा न ख़ासा का किनारा कशी न, हाणे वेठो न तव्हां साम्हूं। सही सही। अॼुकल्ह त प्रोग्राम कोरोना जे करे थोरा थियनि कोन था। सही सही। ऐं जॾहिं प्रोग्राम शुरू थींदा त वरी इंशाल्लाह बाक़ी चैनल ते प्रोग्राम थियनि था। सही सही। ऐं कल्ह बि हिकिड़ो प्रोग्राम हुयो, टियों ॾींहुं बि PTV जो हिकिड़ो प्रोग्राम हुयो, प्रोग्राम हलंदा रहंदा आहिनि। सही सही सही। ऐं बाक़ी छोड़ो कोरोना ख़तमु थिए पोइ ॾिसजो इंशाल्लाह। सही सही सही। तव्हांखे नवां कलाम ॿिया बि मिलंदा, हाणे बि तव्हांखे अगरि टाइम हुजे तव्हांखे नवां कलाम ॿुधायो आहे। वाह वाह वाह। न तव्हांजी स्ट्रगल बि मुसलसल जारी आहे, ॾिसंदो आहियां त सदाईं मार्केट में को नओं धमाको हूंदो ई हूंदो आहे। असगर वाक़ई साहब, तव्हां कोई शेरो शाइरी हाणे असांजे प्रोग्राम में शामिल कयो? प्रोग्राम जो वक़्तु बि इलाही थोरो आहे, त मां चवां थी तव्हांजी शाइरी शामिल थी वञे। तव्हां जेकी ॻाल्हि कई न, जेसि ताईं भाईजान कलाम कढे, तव्हां जेकी ॻाल्हि कई हू ईअं थियणु न खपे। त जेको शाइर आहे, शाइर जी पंहिंजी सुञाण हूंदी आहे, चंद हज़ार रुपए सुञाण न आहे तव्हांजी वॾी सुञाण तव्हांजो नालो। तव्हां पंहिंजो नालो कंहिंखे ॿिए खे ॾेई था छॾियो त पोइ तव्हांजी सुञाण ख़तमु थी वई न। इंडिया में आहे हिकिड़ी कंपनी आहे, जो नालो समीर, शाइर समीर, उनखे जेका ज़रूरतमंद शाइर आहिनि उन्हनि खे मुंहिंजी गानो पंहिंजो सेल करे था, उनमें नालो अची वेंदो आहे समीर। उहो समीर को नालो के शाइर जो न आहे, पर समीर हिकिड़ी कंपनी जो नालो उन्हनि ठाहियो आहे, त हुन कंपनी में मुंहिंजो गानो जेको आहे पंहिंजो सेल करे था। हिते ईअं असांजा दोस्त कनि था, शाइरनि मां नालो कोन खणंदो। मूंखे अची हुननि चयो हा हीउ कलाम जेको आहे हीउ मुंहिंजो कलाम आहे, पर मां नालो ॿिए जो ॾिनमि छो त थोरा ॾोकड़ मिली वेंदा, तव्हां सम्झो। मां चयो यार ईअं न कर, मां तुंहिंजी इज़त कंदो आहियां, मां तोखे पैसा वधीक ॾींदुमि, तूं नालो पंहिंजो रख, छो त तुंहिंजो नालो जेको आहे न मुंहिंजे लाइ मोतबर आहे। तुंहिंजे नाले जे करे मुंहिंजी इज़त वधंदी। मां हाणे नवां नवां शाइर तूं खणी ईंदे, नाला खणी ईंदे, 4 पैसनि या त पाण शाइर हुजे ठीकु आहे, ठीकु आहे न, पोइ शाइर हू छो कंदो ईअं? अगरि शाइर हूंदो त न कंदो न। इन करे मां जेतिरा बि मुंहिंजा शाइर दोस्त आहिनि उन्हनि खे मां रिक्वेस्ट कंदुमि त पंहिंजे नाले खे ख़राबु न कयो, ऐं चंद हज़ार रुपए जे लाइ मां तव्हांखे वधीक पैसा ॾींदुमि, तव्हां मूंखे पंहिंजो कलाम ॾियो, तव्हां ॿिए कंहिंखे न ॾियो, ॿिए कंहिंखे नालो न। दिल जी दीवार ते संगे मरमर जियां, दिल जी दीवार ते संगे मरमर जियां, तूं तो सूहे हीअं चंड महवर जियां। थी कणकण उठो, थी कणकण उठो, महबूब महबूब जो, नीह जे नार मां आब हर हर पिया, दिल जी दीवार ते संगे मरमर जियां, तूं सूहे हीअं चंड महवर जियां।
जी जी बिल्कुलु, पर ॾाढी ख़ुशी थी। ऐं नाज़रीन, मां वो इशाद मां पंहिंजे सभिनी महिमाननि खे चवंदी रहंदसि, वॾी महिरबानी तव्हां सभिनी असांखे जॉइन कयो। लास्ट में मां तव्हांजो हिकिड़ो ख़ूबसूरत अञा बि ट्रैक ॿुधणु पसंदि कंदसि। ऐं हाणे असांजो वक़्तु थी वियो सभिनी महिमाननि जी मुंहिंजी तरफ़ां बि लख थोरा तव्हांजा इजाज़त वठण जो। नाज़रीन, असांजो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो आहे। इंशाल्लाह वरी तव्हांजी ख़िदमत में सुभाणे हाज़िर हूंदासीं। तेसिताईं पंहिंजो पंहिंजे घर वारनि जो जिन सां तव्हां प्यार कयो था, जेके तव्हां सां प्यार कंदा आहिनि, उन सभिनी जो खोड़ सारो ख्यालु रखो। हीउ जेको सॼो वीक आहे सिंधी टोपी अजरक, इनखे बि तव्हां सुठे तरीक़े सां मल्हायो। सकाफ़ती हफ़्तो आहे, असां सभु एकता थी करे इन वीक खे असां मल्हाईंदासीं। पंहिंजी होस्ट सदफ़ भुट्टो खे ॾियो इजाज़त। इरशाद जागीरानी बि तव्हां खां मोकिलाए थो। पंहिंजी जेका आहे सा सिंध जी ज़मीन पंहिंजी मिल्कियत आहे, सिंध जा ॿेट पंहिंजा आहिनि, इहो सिंध टीवी जो स्लोगन आहे। सो पंहिंजनि शहरनि जी मालिकी कयो, पंहिंजनि ॻोठनि जी मालिकी कयो, इन में ई पाण खे फ़ाइदो पवंदो। सो मोकिलाणी कहिड़ी, जीअं लतीफ़ जीअं मिठी ॿोली सदाईं गॾु। जी अर्शद साहब, जी जी बिल्कुलु रिक्वेस्ट कंदुमि त मास्क जो जेको आहे न तमामु ज़रूरी आहे, ऐं पंहिंजे लाइ बि पंहिंजो बि ख़्यालु कयो, पंहिंजी फैमिली जो बि ख़्यालु कयो। मास्क ज़रूरु इस्तेमालु कयो, जिते बि वञो मास्क ज़रूरु इस्तेमालु कयो। तव्हांजी वॾी महिरबानी। रब करे मजबूर न एरो, के खुदा ने सूर न एरो। रब करे मजबूर न एरो, के खुदा ने सूर न एरो। मिस्कीन जे लाए मोहब्बत जो वधो मुल्क वेंदो आ। दिल टुटंदी आ त जीअण मुश्किल थी वेंदो आ। दिल टुटंदी आ त जीअण मुश्किल थी वेंदो आ।
धड़कदी आ त दुनिया में फुल थी वेंदो आ दिल टुटदी आ त जीअण मुश्किल थी वेंदो आ दिल टुटदी आ त जीअण मुश्किल थी वेंदो आ जुल्फ़कार मंगी न रुआ शर्म के ज़िंदगी न रुआए सुबह सुबह जो पखी अखेर मां उड़रे थो हरी नारी रबखे संभाले निकरे थो हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घरे थो खुशहाली है अमन जो